बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज के लेक्चर में असी जेको है पास्ट ड्यूबस टेंस के बारे में पढ़ंदासूं। Such a form of verb which shows doubt in the work of subject in past time that is called past ड्यूबस टेंस। ज़मान माजी मुतशक्की फेल जी एडी सूरत जेका गुज़िरियल वक्त में फ़ाइल के कम में शक ॾेखारे त उनके ज़मान माजी मुतशक्की चइबो आहे। असां इन खां पहिरीं जेको आहे ज़मान हाल मुतशक्की पढ़ी आया आहियूं। ज़मान हाल मुतशक्की में असां इहो पढ़ियो त जेकॾहिं ज़मान मुस्तक़बिल जो जुमिलो आहे त जेकॾहिं असां उनजे पुठियां जेको आहे हूंदो, हूंदी, हूंदा, हूंदासूं अहिड़ा लफ़्ज़ जेकॾहिं उनजे पुठियां असां जेको आहे एड कयूं था सिंधी में त असांजो जेको ज़मान आहे उहो ज़मान मुस्तक़बिल मां जेको आहे ज़मान हाल मुतशक्की में तब्दील थी थो पियो वञे। हाणे जेकॾहिं असां ज़मान माज़ी जे जुमिले जे पुठियां इहे साॻा लफ़्ज़ जेकॾहिं एड कयूं था हूंदो, हूंदी, हूंदा, हूंदासूं, हूंदे वग़ैरह अहिड़ा लफ़्ज़ जेकॾहिं असां जेको आहे ज़मान माज़ी जे जुमिले जे पुठियां जेकॾहिं एड कयूं था त असांजो जेको जुमिलो आहे उहो ज़मान माज़ी जे जुमिले मां जेको आहे ज़मान माज़ी मुतशक्की जे जुमिले में जेको आहे उहो तब्दील थी पियो थो वञे। उन खां बाद में असां जेको आहे ज़मान हाल मुतशक्की में पढ़ी आया हुआसीं त हिन जेको आहे ज़मान हाल मुतशक्की में जेको आहे मे बी ऐं माइट बी जेको आहे अहिड़ा हेल्पिंग वर्ब आहिनि जिन खे असीं जेको आहे सभिनी क़िस्मनि जे फ़ाइलनि सां जेको आहे इस्तेमालु करे सघूं था पिया। त हिन ज़मान में बि जेको आहे मे हेव ऐं माइट हेव जेको आहे इन ज़मान जा जेके आहिनि हेल्पिंग वर्ब आहिनि जेके सभिनी क़िस्मनि जे फ़ाइलनि सां जेको आहे इस्तेमालु करे सघूं था। असां चाहियूं त सभिनी सां जेको आहे मे हेव इस्तेमालु करे सघूं था ऐं असीं जेकॾहिं चाहियूं त सभिनी सां जेको आहे माइट हेव इस्तेमालु करे सघूं था। उहो असांजी मर्ज़ी आहे मे हेव इस्तेमालु कयूं या माइट हेव इस्तेमालु कयूं। ज़मान हाल मुतशक्की में जेको आहे फेल जी चौथी सूरत इस्तेमालु थी रही हुई V1 प्लस ING यानी एंग फॉर्म में इस्तेमालु थी रही हुई जॾहिं त जेको आहे ज़मान माज़ी मुतशक्की में जेको आहे फेल जी टी सूरत जेको आहे इस्तेमालु थींदी आहे। जीअं असां जेको आहे हिते एग्जांपल में लिखियो आहे ही मे हेव प्लेड क्रिकेट हुन क्रिकेट खेॾी। हाणे ॾिसो त हुन क्रिकेट खेॾी हूंदी। हाणे असां हूंदी खे हटाए छॾूं था त असांजो जेको आहे जुमिलो बिल्कुलु ज़मान माज़ी जे सादे जुमिले वांगुरु जेको आहे ॾिसण में अचे थो। ही मे हेव प्लेड क्रिकेट हुन क्रिकेट खेॾी, हुन क्रिकेट खेॾी। हाणे ॾिसो त तेसिताईं जेको आहे असांजो जुमिलो ज़मान माज़ी जो आहे लेकिन उनजे पुठियां जेकॾहिं हूंदी जो इज़ाफ़ो कयूं था ही मे हेव प्लेड क्रिकेट त हुन क्रिकेट खेॾी हूंदी। त माज़ी जे जुमिले जे पुठियां असां हूंदी, हूंदो, हूंदासीं, हूंदियूं इहे जेकॾहिं असां एड कयूं था त असांजो जुमिलो जेको टेंस आहे जेको असांजो जुमिलो आहे उहो ज़मान माज़ी मां जेको आहे ज़मान माज़ी मुतशक्की में तब्दील थी वञे थो। उन खां बाद में राइल मे हेव सॉल्वड सम राइल हिसाब हल कया। हाणे हिते ॾिसो था त असांजो जेको आहे ज़मान माज़ी जो आहे जेकॾहिं जे पुठियां हूंदा जो असां लफ़्ज़ इज़ाफ़ो कयूं था त इहो ज़मान जेको आहे ज़मान माज़ी मुतशक्की जो जुमिलो बणी वञे थो। जीअं राइल मे हेव सॉल्वड सम राइल हिसाब हल कया हूंदा। माय फादर मे हेव गॉन टू कराची मुंहिंजो पीउ कराची वियो हूंदो। यू मे हेव टेकन बाथ तू तड़ कयो हूंदो। दे मे हेव वाची उन्हनि टीवी ॾिठी हूंदी। हाणे ॾिसूं था त इन सभिनी जेको आहे जुमिलनि में मे हेव इस्तेमालु थियल आहे हेल्पिंग वर्ब तौरु ऐं जेका मेन वर्ब आहे असांजो उहो जेको आहे थर्ड फॉर्म में आहे जंहिंमें प्लेड आहे, सॉल्वड आहे, गॉन आहे, टेकन आहे, वॉच्ड आहे। असांजे हिते जेको आहे फेल जी टी सूरत जेको आहे इस्तेमालु थी आहे। हाणे जेकॾहिं असां चाहियूं था त इन जुमिलनि खे जेको आहे असां जिते असां मे हेव इस्तेमालु कयो असां हुते माइट हेव बि इस्तेमालु करे सघूं था। असांजी मर्ज़ी आहे मे हेव इस्तेमालु कयूं, असांजी मर्ज़ी आहे माइट हेव इस्तेमालु कयूं। अॼु जेकॾहिं तव्हां जेको आहे कॉम्बिनेशन में शॉर्टकट लिखणी आहे कंफर्मेशन लिखणी आहे ही मे हेव प्लेड क्रिकेट हुन क्रिकेट खेॾी हूंदी। जेकॾहिं हुन ज़रूरु क्रिकेट खेॾी हूंदी त पोइ असां जेको आहे हिते मे हेव ऐं माइट हेव वारी जगह ते जेको आहे असां मस्ट हेव जेको आहे उहो इस्तेमालु करे सघूं था। असांखे वधीक शॉर्टकट लिखणी आहे कंफर्मेशन लिखणी आहे पक लिखणी आहे त पोइ असां जेको आहे हुते मे हेव ऐं माइट हेव जी जगह ते असां जेको आहे मस्ट हेव जेको आहे शॉर्टकट कंफर्मेशन लिखण जे लाइ जेको आहे मस्ट हेव जेको आहे उहो असां इस्तेमालु करे सघूं था। यू मे हेव टेकन बाथ तू तड़ कयो हूंदो तू ज़रूरु तड़ कयो हूंदो। यू मस्ट हेव टेकन
बाद असां मे हैव जगह ते जेको आहे मस्ट हैव के इस्तेमाल कंदासीं। हाणे जेकॾहिं असां इन जुमले खे जेको आहे नेगेटिव सेंटेंस में तब्दील करण चाहियूं था त असां मे हैव ऐं माइट हैव या मस्ट हैव आहे त उन जे विच में यानी मां मे हैव मे ऐं पिलर जेको आहे हैव जे विच में नॉट इस्तेमाल कंदासीं, मे ऐं हैव जे विच में नॉट इस्तेमाल कंदासीं। जेकॾहिं माइट आहे त उते माइट हैव आहे उते जेको माइट ऐं हैव जे विच में नॉट इस्तेमाल कंदासीं। जेकॾहिं मस्ट हैव आहे तॾहिं जेको मस्ट ऐं हैव जे विच में जेको आहे असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो ॿियनि जुमिले मां जेको आहे नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। हाणे ही मे हिते जेकॾहिं नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो हे जेको सेंटेंस आहे उहो नेगेटिव सेंटेंस में जेको आहे तब्दील थी वियो। सिर्फ मे जे पुठियां नॉट ऐं उन खां बाद में हैव लिखंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे अफर्मेटिव सेंटेंस में जेको आहे उहो असांजो नेगेटिव सेंटेंस में जेको आहे तब्दील थी वियो। ऐं जेकॾहिं असां जेको आहे ॿियनि जुमिले खे सवाली जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त जिते मे हैव इस्तेमाल थियल आहे या माइट हैव इस्तेमाल थियल आहे या मस्ट हैव इस्तेमाल थियल आहे त असां हैव के न बल्कि सिर्फ जेको आहे मे के या माइट के या मस्ट के खणी जेको आहे असां सब्जेक्ट खां अॻु में रखंदासूं ऐं बक़ाया जेको जुमिलो जीअं आहे उन खे रखंदासूं त असांजो जेको जुमिलो आहे उहो ॿियनि जुमिले मां जेको आहे सवाली जुमिले में तब्दील थी वेंदो। जीअं हाणे ही मे जेकॾहिं मे खे असां अॻु में रखूं था त पोइ असांखे हिते ही जेको आहे उनजो एच नंढो लिखणो पवंदो ऐं मे जेको आहे असां ख़तमु कंदासीं। उन खां बाद में आहे मे हिते लिखंदासीं त हिते जेको राइट खां बाद में मे लिखियल आहे असां इरेज कंदासीं, हिनखे बि ड्राई छॾींदासूं ऐं उन खां बाद में हिनखे बि असां जेको आहे इरेज ड्राई छॾींदासूं। त हाणे जेको आहे असांजा सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे ॿियनि जुमिले मां जेको आहे सवाली जुमिले में जेको आहे तब्दील थी विया। हाणे असां जेको आहे सभिनी जुमिले जे पुठियां जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासीं त असांजा सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे ॿियनि जुमिले मां जेको आहे सवाली जुमिले में तब्दील थिया। मे ही हैव प्लेड क्रिकेट, मे राहिल हैव सोल्ड सन्स, मे माय फादर हैव गॉन टू कराची, मे यू हैव टेकन बाथ, मे दे हैव वॉच्ड टीवी। त हाणे असांजा जेका अफर्मेटिव सेंटेंस में जेको इंटरोगेटिव सेंटेंस में जेको आहे तब्दील थी विया। हाणे असां चाहियूं था त इन जेको आहे सवाली जुमिले खे असां चवंदा सवाली बि हुजे ऐं नाकारी बि हुजे त पोइ सिर्फ़ु जेको आहे असां सब्जेक्ट खां बाद में जेके नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त पोइ असांजो जेको जुमिलो आहे उहो इंटरोगेटिव ऐं नेगेटिव जेको आहे सेंटेंस में जेको आहे तब्दील थी वेंदो। हाणे असांजा जेका जुमिला आहिनि उहे सभु जा सभु जेको आहिनि इंटरोगेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस में तब्दील थी विया। हाणे ॾिसूं था त असांजा सभु जुमिला जेका आहिनि उहे सभु सवाली हुया, उनजे पुठियां जेके सब्जेक्ट खां बाद में असांजे नॉट जो इज़ाफ़ो कयो त असांजा सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे इंटरोगेटिव ऐं नेगेटिव सवाली ऐं नाकारी में तब्दील थी विया। ऐं जेकॾहिं असांजो नॉट रहूं था त असांजा जुमिला वरी जेको आहे सवाली जुमिले जा थी वेंदा। जेकॾहिं मे खे खणी असां जेको नॉट वारी जॻह ते रखूं था ऐं नॉट खे असां जेको ख़तमु करे छॾूं था त वरी असांजो जेको जुमिलो आहे उहो ॿियनि तरह जो जुमिलो थी वेंदो। अॼु जे लेक्चर में असां इहो पढ़ियो त फेल जी अहिड़ी सूरत जेका गुज़िरियल वक़्त में फ़इल जे कम में शक ॾेखारे त उनखे ज़मान माज़ी मुतशक्की चइबो आहे। ज़मान माज़ी मुतशक्की में जेको आहे हेल्पिंग वर्ब जेको आहे मे हैव ऐं माइट हैव आहिनि ऐं उन खां बाद में जेको आहे असां फेल जी टी सूरत इस्तेमालु कंदा आहियूं। असां चाहियूं त मे हैव जेको आहे सभिनी फ़इलनि सां इस्तेमालु करे सघूं था, असां चाहियूं त सभिनी फ़इलनि सां जेको आहे माइट हैव इस्तेमालु करे सघूं था। असांखे जेकॾहिं जुमिलनि में पक ॾेखारणी आहे, कंफर्मेशन ॾेखारणी आहे, श्योरिटी ॾेखारणी आहे त पोइ असां जेको आहे मे हैव ऐं माइट हैव जी जॻह ते जेको आहे असां मस्ट हैव इस्तेमालु कंदासूं ऐं इन ज़मान में जेको आहे फेल जी टी सूरत इस्तेमालु थींदी आहे। उम्मीद आहे त तव्हांखे जेको असांजो अॼु लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हां असांजो अॼु लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं उन खां बाद में असांजो जेको आहे फेसबुक पेज आहे AWK अकेडमी जे नाले सां उनखे बि फॉलो कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।